नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। मुख़्तसिर तव्हांखे कादरपुर में ख़बर ॾींदा हलूं त कादरपुर लॻ ॻोठ दुर मोहम्मद चाचड़ में काराण जी तहमत तां ॿिनि धुरियुनि में छिकताण झेड़ो थी पियो। इल्ज़ाम हेठि आयल धुर जे घरनि खे डाहे पट कयो वियो। मुतासिर कादरपुर प्रेस क्लब पहुची एहतिजाज कंदे सावण चाचड़, अब्दुल रहीम, वली मोहम्मद, थनाउल्ला, महबूब अब्दुल्ला ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त ॻोठ जा बाअसर फ़कीर मोहम्मद चाचड़, नसीर अहमद चाचड़ बिला जवाज़ असांजे नौजवान अब्दुल हमीद चाचड़ जे मथां काराण जी तहमत लॻाए असांजे घरनि खे डाहे पट कयो, जॾहिं त हद पुलिस के इतला कयो ऐं ॻोठ जे चङे मुड़ुस खे बि दाहूं ॾिनियूं, पर हिन ख़िलाफ़ को बि क़दम खणण लाइ तयारु न आहे। बाअसरनि पारां असां ते दबाउ विधो पियो वञे त संग चिटे इल्ज़ाम हेठि आयल नौजवान अब्दुल हमीद चाचड़ जी नंढी उमिरि जूं 2 न्याणियूं 7 सालनि जी साबरान ऐं 3 सालनि जी शमशाद खे संग चिटो में ॾिनो वञे, ॿी सूरत में अव्हां खे नुक़सानु पहुचाईंदासीं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।